जय झूलेलाल दोस्तो। होलीअ ॾींहुं असां सिंधी ठाहींदा आहियूं रोट याने लोलो हूंदो आहे जेको अटे ऐं गुड़ मां ठहंदो आहे और इहो असां पचाईंदा आहियूं छेणे ते, जंहिंते कच्ची तंद याने कच्चो धागो वेड़ींदा आहियूं 5 या 7 दफ़ा। इहो धागो आहे जंहिंखे कच्ची तंद चइबो आहे। के 2 लोला पचाईंदा आहिनि याने रोट और के 5 और इनखे असां पचाईंदा आहियूं छेणे ते। घर जे ॿाहिरि या पधर में इहो छेणे ते पचाइबो आहे। लोलो जेको आहे उहो होलिका माता जो प्रतीक आहे और जेका उन ते कच्ची तंद आहे उहा आहे भक्त प्रहलाद जो प्रतीक आहे और इहो ई ॿुधाईंदो आहे त बुराईअ ते सचाईअ जी जीत कीअं आहे। लोलो जेको आहे याने रोट उहो सड़ंदो आहे पर उन ते जेको धागो वेड़ियल आहे उहो न सड़ंदो आहे। इहो कुदरत जो करिश्मो। इहे रोट असां होलीअ खां 1 ॾींहुं पहिरियों पचाए रखंदा आहियूं। के उन ॾींहुं पूजा कंदा आहिनि और के वरी ॿिए ॾींहं ते इन जी पूजा कंदा आहिनि। त जंहिं छेणे ते इहे रोट पचाया आहिनि राति जो उन ते ॿिए ॾींहुं गुलाल गिहर और जेको रोट पचायो आहे उहो विझंदा आहिनि। गुल विझी करे इहो पहिरियों भॻवान खे अर्पण कबो आहे ऐं उन खां पोइ सॼे घर वारा इहो प्रसाद खाईंदा आहिनि। तव्हां सभिनी खे होलीअ जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल।